दोस्तों अस्सलाम वालेकुम। क्या हो उम्मीद कयां सब खुश हुआ खैरियत सां हो। जीअं त अॼु म्यूज़िक सेंटर ते मौजूदु आहियां। कैसेटूं जाम पियूं आहिनि। हीउ सॼो मुकमल जलाल चांडियो आहे। जलाल चांडियो जाम पियो आहे हिते। हिन खां पोइ हेठि बि रुगो जलाल चांडियो आहे। समीना गुडी जो एल्बम तमाम बेहतरीन एल्बम पिया आहिनि। हिते जाम मवाद पियो आहे। ॾिसंदा सुठा एल्बम पिया आहिनि। इन सां गॾोगॾु वीडियो CD पिया आहिनि। फौजिया सुमरो पई आहे, मेरा चन्ना पई आहे, मारवी सिंधू पई आहे। काफ़ी सारा फिल्मनि वारा एल्बम पिया आहिनि। ऑडियो कैसेट जाम पई आहे। तमामु बहितरीन फनकार पिया आहिनि। हींअर मां मौजूदु आहियां सिंध जो नाले वारो शहर सखर। म्यूज़िक सेंटर भलो आहे। हाणे त हिन वक़्तु दौर न आहे ऑडियो कैसेट जो, पर पोइ बि हिते मिलनि थियूं। काफ़ी फनकार पिया आहिनि। घणे खां घणो हिते जलाल चांडियो पियो आहे। जलाल चांडे खां पोइ शमन अली पियो आहे, सरमन सिंधी पियो आहे, अहमद मुगल पियो आहे, मुख्तियार शीदी पियो आहे। इंडियन फनकार भी खोड़ पिया आहिनि। लता मंगेशकर पई आहे, कुमार सानू पियो आहे, उदित नारायण पियो आहे, अताउल्ला ईसा खेलवी पियो आहे। अञा ॿिया भी काफ़ी फनकार आहिनि जो मां ॾिसी भी कोन सघियुमि। ये इंडियन फिल्मूं पियूं आहिनि। इंडियन माना वीडियो CD में 3 4 फिल्मूं जीअं हूंदियूं आहिनि। ऑडियो कैसेट पियूं आहिनि। जावेद जखरानी पियो आहे, इमाम बख्श बलोच पियो आहे, ताज मस्तानी पई आहे। ॿिया भी काफ़ी फनकार पिया आहिनि। हिते सिंधी घटि पिया आहिनि। इंडियन घणो मवाद आहे। हाणे ज़रियो ख़तमु थी वियो आहे हिनखे हलाइण वारो। बस के माण्हू आहिनि के कुछ चंद शौक़ीन आहिनि जेके रखी वेठा आहिनि हिन वक़्तु टेप रिकॉर्डर भी कैसेटूं वठण लाइ। कुछ माण्हू ईंदा भी आहिनि टेप वठण जे लाइ। काफ़ी मवाद आहे। हीउ जावेद जखरानी पियो आहे, ॾिसो इमाम बख्श बलोच पियो आहे। हेठि वरी कुझु इंडियन फनकार आहिनि, कुझु सिंधी आहिनि। मिक्स में आहे कमु सॼो। बरकत अली पियो आहे, आशिक़ निज़ामानी पियो आहे, गुलाम शबीर समूह पियो आहे, मंजूर सखीरानी पियो आहे। काफ़ी मवाद पियो आहे, पर हिन में अधो अधु मवाद आहे। काफ़ी वीडियो CD वारियूं कैसेटूं भी आहिनि ऐं उन खां अलावा ऑडियो कैसेटूं भी आहिनि। सो जंहिं दोस्त खे खपनि त अचे ॾिसी वञे सखर। जावेद जखरानी ॾिसो। काफ़ी एल्बम अॼुकल्ह यूट्यूब जो दौर आहे। काफ़ी एल्बम अची विया आहिनि यूट्यूब ते। तव्हांखे पाण खे ख़बर हूंदी। सो
काफ़ी मवाद ईअं अची वियो आहे। ठीक है दोस्तों, उम्मीद है तव्हांखे पसंद आईंदी वीडियो।